दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त आऊं आहियां मृत्यु अॼु थर जे सुहिणे शहर इस्लाम कोट में मौजूद आहियूं। सो थर जा जेके माण्हू तमामु मोहबती, पर वरी जॾहिं ॻाल्हि इस्लाम कोट शहर जी अचे त माखीअ खां मिठा लारू हूंदा आहिनि। सो मूंसां गॾु असांजो मोस्तबर दोस्त, तमामु बहितरीन इंसान अदा आरजे गुलाम सरवर रिंद साहब भी गॾु आई, वफ़ा अमीर पालारी भी गॾु आई। हिते जेके असांखे मोहबतूं मिलियूं उन्हनि में अदा कामरान मलार मुंहिंजे नंढे भाउ जी हैसियत रखे थो, तमामु बहितरीन इंसान। ऐं मुर्तयो मौलाई त थर जी सूंह आहे इस्लाम कोट जी, असांजे तमामु मोतबर दोस्त आहे। तो थर में दोस्तनि जेके मोहबतूं ॾिनियूं उन्हनि जे लाइ तमामु घणा थोराइता आहियूं दोस्तनि जी। ऐं चनेसर झील जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त चनेसर हिकिड़ो उहो जेको दोदो ऐं चनेसर हो, ऐं ॿियो चनेसर इहो आहे जेको साम्हूं वञी बीठो आहे ऐं तमामु मुख़लिस दोस्त आहे। तो इस्लाम कोट में जेके संगत जूं जेके मोहबतूं मिलियूं इन्हनि जे लाइ थोराइता। अॼु आऊं पाण सां गॾु लेसन कोन खणी आयोसीं। मुतया जेको लेसन हूंदो आहे न, मुंहिंजी टोपी हूंदी आहे उहा न आहे। बहरहाल जेके दोस्त सुञाणंदा उन्हनि जी महिरबानियूं, अलाह ख़ुशि रखे सभिनी दोस्तनि खे, वॾी महिरबानी। अरे अरे यार मुतया, इहे जेके मोहबतूं न जो कमरान, इहे सफ़ा पोयो छॾीनि माण्हूअ खे। तो अलाह ख़ुशि रखे। थर जा माण्हू तमामु बहितरीन मोहबती माण्हू, वॾी महिरबानी।